अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ईद जे 3 ॾींहं ते बि जेको इहो ख़ुशियुनि जो मंच आहे उहो सिंध वाइस सजायो आहे ऐं गुज़िरियल 2 ॾींहंनि खां सिंध वाइस जे प्लेटफॉर्म ते तव्हां ख़ूबसूरत महिमान मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ महिमान उन्हनि खे अवां ॾिसो पिया, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो पिया। अॼु 3 ॾींहं ते बि असां सां ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हुन सां कचहरी कंदासीं, उनजी प्रोफेशनल लाइफ ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेके समाज जे अंदरि उथल पुथल आहे उन ते बि ज़रूरु डिस्कशन थींदी ऐं गॾोगॾु जेके रवायती ईद जे हवाले सां डिस्कशन हूंदी आहे उन ते पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं असां सां हिन वक़्तु स्टूडियो में मौजूदु आहे ताहिरा वज़ीर, असांजे सथ जी साथी आहे। माज़ी में हुन 14 साल मुख़्तलिफ़ इदारनि में कमु कयो आहे, वॾो हिकिड़ो कैरियर आहे ताहिरा जो न्यूज़ प्रेज़ेंटेशन में। हाणे उहे एज़ एन प्रोग्राम होस्ट असां वटि आहे ऐं गॾोगॾु वेठल आहिनि अमजद शाबराणी साहब, पाण मेंबर मैनेजिंग कमेटी आहिनि कराची बार एसोसिएशन जा ऐं गॾोगॾु चेयरमैन आहिनि मीडिया जी जेकी कमेटी आहे कराची बार जी उन जा। अमजद साहब अव्हांखे वेलकम कयूं था। ताहिरा अव्हांखे वेलकम, वरी महिरबानी अव्हां कई आहे। ईद जे शोज़ जे अंदरि हिकिड़ो त रवायती सुवालु हूंदो आहे अमजद साहब, त ईद तव्हांजी कीअं गुज़री? सो अॼु पाण 3 ॾींहं ते वेठा आहियूं, त तव्हांजा ईद जा इहे 2 ॾियारा कीअं रूटीन गुज़री? सर बेसिकली सभु खां पहिरियों त महिरबानी तव्हांजी, तव्हांजी चैनल जी ऐं तव्हां असांखे दावत ॾिनी ऐं तमामु सुठो लॻो, तव्हां सां मुलाक़ात बि थी ऐं तव्हां सां ईद गुज़रे पई। बेसिकली हीअ जेका असांजी ईद आहे उहा पाण प्लेन जेका गुज़ारींदा हुआसीं न, उहो पंहिंजी हिकु उमिरि मख़सूस हुई जंहिंमें गुज़ारींदा हुआसीं ऐं हींअर का बि न आहे प्लैनिंग। अगरि प्लैनिंग आहे त उहा ॿारनि बच्चनि जे लाइ हूंदी आहे ऐं फैमिली जे लाइ हूंदी आहे। बाक़ी पंहिंजी ईद जेका आहे उहा मूंखे यादि न आहे त कॾहिं हाणे हींअर कुझु रीसेंट सालनि जे अंदरि कॾहिं का शॉपिंग बि कई हुजे, कॾहिं कुझु यादि हुजे त हीउ वठिणो आहे उहो वठिणो आहे, नॉर्मली कंदा आहियूं पाण, बाक़ी माना का प्लैनिंग न हूंदी आहे। सो तमामु ज़बरदस्त गुज़री ऐं बचनि सां ज़ाहिर फैमिली सभु कुझु आहे ऐं उनमें हिकु शइ ॾाढी आउं मिसिंग कयां थो पियो, जेको सभ खां वधीक जेको लॉस मुंहिंजी ज़िंदगी में रहियो आहे उहो आहे मुंहिंजी वालदा। जेसिताईं वालदा हुई त मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी मतिलबु बहितरीनु, मूंखे महसूसु थींदो हुयो त बाबा मुंहिंजे लाइ कोई आहे जेको हू रियली थिंक्स ऑफ मी, मां जी शफ़क़त वॾी ॻाल्हि। बिल्कुलु। सो उहा पहिरें मतिलबु अगरि रमज़ान जो महीनो हुजे त पहिरीं रमज़ान खां वठी मूंखे यादि रखंदी त भई हाणे तव्हांखे हीउ वठिणो आहे, कपिड़ा बि सिबराईंदी हुई, सभु कुझु उहो पाण ई कंदा हुया। पर हाणे कोन थींदो आहे उहो अहसासु थिए, माना हिकिड़ो कमी जेकी आहे उहा महसूसु थिए थी। बिल्कुलु ईअं ई आहे। त मूंखे इहो थींदो आहे, ॾाढो अहसासु थींदो आहे त माना वालदा खां पोइ हींअर को अहिड़ो न आहे जेको सोचे त भई तव्हां कीअं पिया महसूसु कयो, तव्हांजी ईद कीअं गुज़रे थी, छा कुझु बि न आहे, बसि बहरहाल फीलिंग लेस आहे, एॾी का ख़ासि न आहे। त ताहिरा बीइंग एन वुमन जर्नलिस्ट, तव्हांजी ईद कीअं गुज़रंदी आहे? ज़ाहिर आहे इन्हनि ॾींहंनि में तव्हांखे सहाफ़ती ज़िम्मेदारियूं पंहिंजूं निभाइणियूं आहिनि, गॾोगॾु फैमिली खे बि टाइम ॾियणो आहे, ॿार बि आहिनि, त कीअं था मैनेज कयो इहो? मैनेज करणु ॾुखियो हूंदो आहे पर करिणो पवंदो आहे। ऐं ईद उअं त अक्सर जेका पहिरियां जेको मुंहिंजो माज़ी में जेके जिते मां रहियमि जिन चैनल्स ते, उते त मां अक्सर मुंहिंजी ड्यूटी आवर्स जेके हूंदा हुया न, हुनमें ब्रेकिंग न्यूज़ ऐं हीअ सभु कुझु उहे शामिलु हूंदा हुया। हाणे माना रिलैक्स थी करे एंजॉय कयो आहे तव्हां एज़ अ गेस्ट वेठी आहियां मां ऐं इनखे बि एंजॉय थी कयां मां। घर वारनि खे बि टाइम ॾियणो आहे, उन्हनि खे बि टाइम ॾियां पई ऐं गॾोगॾु इहे जॉब ऐं जेके ॿई ज़िम्मेदारियूं जेके आहिनि उहे निभाइणु ॾाढो ॾुखियो आहे, पर मैनेज करिणो पवंदो आहे। जेको करण वारो हूंदो आहे उहो करे बि वेंदो आहे। ज़बरदस्त। अच्छा, हाणे पाण रवायती गुफ़्तगू कोन कंदासीं, पाण हटी करे कुझु दिलचस्प सुवाल बि आहिनि ऐं उहे तव्हांजे करियर सां रिलेटेड आहिनि, उहे तव्हांजे साम्हूं रखंदासीं जीअं माण्हुनि खे तव्हांजी जेकी पर्सनैलिटी जा ॿिया रुख आहिनि उहे बि ख़बर पई सघनि। अमजद साहब, ज़िंदगी जे अंदरि तव्हांजा मुख़्तलिफ़ केसिस में तव्हां अपीयर थियो था, कॾहिं को अहिड़ो केस तव्हांजी लाइफ में आयो जंहिंमें तव्हांजी दिलि हिकिड़ी साइड ॾांहुं हुजे ऐं कानून ॿिए पासे ॾांहुं हुजे? जी बिल्कुलु ईअं थिए थो पियो। नॉर्मली असांखे ख़बर हूंदी आहे कुझु केसिस जे अंदरि त हिन में थियणो चाहे, एज़ पर लॉ चाहे, ऐं असां छा चइजो हर क्लाइंट जी तरफ़ खां, पर इहो त मुंहिंजी हिकिड़ी फितरत आहे त क्लाइंट खे जेको आहे न उहो पाण आगाह करे छॾींदा आहियूं त तव्हां बीठा किथे आहियो, बजाए जो उनखे मिसअंडरस्टैंडिंग में रखियो वञे। त बसि कानून जे अंदरि इहो आहे जो उनमें तव्हां उनखे लिंगर ऑन करण जे लाइ, उनखे मामले खे सेटलमेंट करण जे लाइ उहो जेके मेडिएशन जेको प्रोसीजर आहे, छो जो 2-4 साल गुज़रनि था त पोइ जेके साइलीन आहिनि उहे थकी पवंदा आहिनि। इनमें सोर्स ऑफ अर्निंग असांजो ई हुजे थो पियो, त ज़ाहिर हिकिड़ो असांजी उन्हनि जे लाइ थकाईंदड़ प्रैक्टिस आहे। हा, छो जो पर इहो त हर इंसान जी हिकिड़ी फितरत आहे, उहो इहो चाहींदो आहे त माना छो जो अदालत में उहो ई वेंदो आहे जंहिंजे अंदरि गुस्सो कावड़ हूंदी आहे, ठीकु आहे, उहा फ्रस्ट्रेशन जेका बि आहे उहा कढी करे ऐं बाद में 2-4 साल खां बाद में थधो थी वेंदो आहे, बसि ठीकु आहे हाणे इहो हिते ई सरेंडर कयूं था। ऐं असां पंहिंजे पाण खे इन करे सम्झंदा आहियूं त बाबा वाई वी द लॉयर्स आर क्वाइट पेशेंस,
असां में पेशेंस जाम हूंदी आहे, उनजी वजह सिर्फ़ु इहा आहे त असां हर मामले खे सम्झंदा आहियूं पिया त इन मामले जो कॉन्सिक्वेंस निकिरंदो छा, तंहिंजे करे असां में सब्र बि अची वेंदो आहे। सिनारिटी सां तव्हांखे इहो फ़र्क़ु पए थो पियो, तव्हां जेॾी महिल सीनियर थींदा आहियो तव्हां में सब्र बि ईंदो आहे ऐं तव्हां ॿियनि जा मसाइल जेके आहिनि न, छो जो इंसानु तॾहिं सम्झंदो आहे जेॾी महिल तव्हां ॿिए जे पंहिंजे राइट्स खां वाक़िफ़ु हुजो ऐं ॿियनि जी रिस्पॉन्सिबिलिटी जेका आम फील कयां थो न पियो त हा रिस्पॉन्सिबिलिटी तव्हांजी हमेशह असां रिमाइंड कराईंदा आहियूं त तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे, पर उनजे राइटनि जी तव्हांखे जेके राइट्स आहिनि उनजी उनखे प्रिज़र्व नथा करे सघो पिया, त पंहिंजा राइट खे बि तव्हां अवेल कयो ऐं ॿियनि जी जेको आहे हक़नि जो बि एतिराम कयो। सही। अच्छा ताहिरा, बीइंग एन न्यूज़ प्रेज़ेंटर, कॾहिं मूंखे बसि इहा तव्हां खां ॼाण त जॾहिं तव्हां सेट ते वञी वेंदा हुयो या हाणे बि जॾहिं तव्हां कैमरा जे अॻियां अचो था त कैमरा ऑन थियण खां 10 सेकंड अॻु ताईं 5 सेकंड अॻु ताईं तव्हांजे ज़हन माइंड में छा हली रहियो हूंदो आहे? मुंहिंजे माइंड में इहो हलंदो आहे त मुंहिंजो लुक सही अचे, मां परफेक्ट हुजां। माना तव्हांजी इहा गणती हूंदी आहे वार ठीकु आहिनि? हा, इहा बि हूंदी आहे, हुन सां गॾोगॾु इहो हूंदो आहे त जेका हाणे मां न्यूज़ माना जेका न्यूज़ आहे इन खां पोइ त उन में मूंखां का मिस्टेक न थिए, तलफ़ुज़ में इन्हनि जो ख़्यालु मां कंदी आहियां घणो। ऐं जेकॾहिं मां उनखे पहिरियां पढ़ी थी वठां, अक्सर त ईअं थींदो आहे त ओचितो वञी वेहूं था ऐं ख़बर पवे थी इहा न्यूज़ आहे, ख़बर न हूंदी आहे त असांखे छा पढ़णो आहे। पर जॾहिं असांखे ख़बर हूंदी आहे त हाणे तव्हांखे इन मामले जे हवाले सां ऐं पढ़ी था वठूं स्क्रिप्ट थोरो, त पोइ मां कोशिशि कंदी आहियां त उन में जेके मुश्किल लफ़्ज़ हुजनि कंहिं खां मां उते पुछी वठां, छो त मां नथी चाहियां त मूंखां न का मिस्टेक थिए या तलफ़ुज़ में, छो त जेके ऑडियंस आहिनि न असांजा उहे मिंट में असांजी जेके आहिनि न ग़लती उहे जेके आहिनि न ॾिसंदा आहिनि। अच्छा, सही ख़बर जेकी सुठी ख़बर पढ़ंदा आहियो त उन ते माना तारीफ़ न कंदा, ग़लती ते तनक़ीद कंदा आहिनि। 30 मिंट में तव्हांजी ग़लती थींदी आहे। अच्छा, लाइफ में को अहिड़ो एम आहे त कंहिं सियासतदान जो या कंहिं माण्हू जो ख़्वाहिश आहे तव्हां वटि त मां हिन जो इंटरव्यू कयां? हा, बिल्कुलु आहे। कंहिंजो बिलावल भुट्टो ज़रदारी जो आहे। इहो भला अक्सर जेके असांजूं फीमेल एंकर्स आहिनि उन जो जवाबु इहो ईंदो आहे त बिलावल छाजे करे, कॉम्पिटेंसी जे करे या हू हैंडसम आहे? ॿई शयूं आहिनि। अच्छा, ॿई शयूं आहिनि। ऐं ॿियो हाणे अॼोकी तव्हां ॾिसो त हिकु तरफ़ तव्हांजे पंजाब में आहे मरियम नवाज़ साहिब आहिनि ऐं हाणे सिंध में त असां सिंध में छा हाणे अक्सर जेके चॉइस जेके आहिनि न उहा विरहायल आहे यूथ में, स्पेशली जीअं मरियम नवाज़ थी वई, हाणे बिलावल खे बि अॻिते त अचणु खपे न, हाणे यूथ आहे त उन्हनि खे अॻिते त अचणु खपे, यूथ खे अॻियां अचणु घुरिजे। सही। अच्छा अमजद साहब, तव्हां जॾहिं बि अदालत में वेंदा आहियो त कॾहिं छा फील था कयो त अदालत जे अंदरि ओवर एक्टिंग घणी केरु कंदो आहे? वकील, जवाबदार या शाहिद जेके अचनि था उहे घणी ओवर एक्टिंग कंदा आहिनि? बेसिकली हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो कैरेक्टरिस्टिक्स मतिलबु थिए थो पियो, वकील जी बि कंहिं ताईं हुजे थी ऐं जेको क्लाइंट आहे न उहो वॾो एक्टर आहे। अच्छा, क्लाइंट एक्टर आहे? हा, वॾो क्लाइंट एक्टर आहे, छो जो जेॾी महिल अचे थो पियो हिकिड़ो मुलज़िम आहे, असां बि ॼाणूं था पिया त हीउ जेको आहे हिन गुनाह बि कयो आहे, पर हू ईअं एक्ट कंदो आहे त बाबा मां त मासूम आहियां, मां त अहिड़े क़िस्म जो अमल कयो ई कोन्हे, त वधीक एक्टर मां उनखे सम्झंदो आहियां पियो। ऐं नेचुरली इहो तव्हां बल्कि तमामु घणी मूवीज़ बि तव्हां ॾिठियूं आहिनि जंहिंमें इहो अक्सर ॾेखारे वेंदो आहे त एक्टर सुठो एक्टर जेको आहे सुठो वकील थी सघे थो। वरी ख़ैर इहे अच्छा, इन सां रिलेटेड हिकिड़ी ॿी शइ त असां वाक़ई जीअं तव्हां फिल्मुनि में ड्रामनि में असां ॾिसंदा आहियूं त वकील जी ज़िंदगी ॾाढी ज़बरदस्त ठाक फूक सां हूंदी आहे, त वाक़ई जेकी उहा हिकिड़ी वकील जी लाइफ आहे उहा उहा ई आहे जेकी स्क्रीन ते असांखे ॾेखारी वेंदी आहे या ठकाईंदड़ प्रैक्टिस आहे? न, ईअं बिल्कुलु न आहे, बल्कि आउं सम्झां थो त मुश्किल तरीन जेको आहे असांजी फील्ड आहे, हिन में तव्हां इनिशियली जेके 5-6 साल तव्हांजा गुज़रनि था न पिया, दीज़ आर वेरी आई वुड से द टफेस्ट। उन हवाले सां त तव्हां कॾहिं बि ईअं सोचींदा, छो जो हमेशह इहो थिए थो न पियो त असांखे यंगस्टर्स ॾिसी करे अचनि था पिया त भई सुठो कमाइनि था पिया, सुठी फीस वठनि था पिया, लखें रुपया फीस वठूं था, त हू सम्झनि था बसि अचण सां ई असांखे हर शइ रेडी मिलंदी ऐं पाण जेको आहे ॾाढो मतिलबु विल फ्लाई इन द एयर, पर जेॾी महिल अचनि था इन फील्ड में कमु कनि था पिया त ॾाढी महिनत दरकारु आहे ऐं उनमें तव्हांजी फिज़िकल ऐं छो जो हिकिड़े अहिड़े माहौल जे अंदरि, छो जो तव्हां सिटी कोड अगरि अचो न त नॉर्मली तव्हांजो टेम्परेचर जेको ॿाहिरि हूंदो अगरि 30 आहे त उते तव्हांखे 40 मिलंदो। अच्छा, मतलब पारो वञे आहे थी वेंदो। जी बिल्कुलु, छो जो हाणे ॾिसो न एतिरो हुजूम आहे, तव्हांखे तमामु घणी शयुनि जो माना सामनो करिणो पवंदो, जेके मुश्किलात हूंदियूं आहिनि। सुबुह जो तव्हां ईंदो, तव्हांजा नेटवर्क ख़तमु थी वेंदो, तव्हांजो नेटवर्क जेको कमु कोन्ह थींदो, कुझु उते बैरियर्स बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु इहो आहे छो जो ह्यूज क्राउड थिए थो पियो, त नेटवर्क जो जेको आहे न स्लो थियणु
ऐं इहे सभु मामला जेके न घरे सॼे तव्हांखे मुश्किलात पेश कनि था पिया। गर्मी जी शिदत एतिरी हूंदी आहे जो तव्हां ब्लैक बोर्ड में माण्हू जा इश्यूज़ वॾा आहिनि, तमामु वॾा हूंदा आहिनि। हर कोई छो जो हाणे हिकिड़े वकील मां जेकॾहिं सुबुह जो वेंदो आहियां त मुंहिंजा 10 केसिस लॻल आहिनि, त 10 क्लाइंट जेके आहिनि न उहे साॻे टाइम ते कॉल करे तव्हांखे जेको आहे टीज़ कंदा। हाणे तव्हां सम्झंदा आहियो त मूंखे जेको आहे जज साहिब जे साम्हूं कहिड़े टाइम ते पेश थियणो आहे, कहिड़े केस में दी मोस्ट प्रायोरिटी हूंदो आहे। छो जो ज़ाहिर आहे जेकॾहिं मिसाल बेल आहे त मूंखे बेल में सुबुह जो साजरी वञिणो आहे, अपियर थियणो आहे। पर जेकॾहिं मुंहिंजो को सिविल सूट आहे त उनमें मुंहिंजी अपियरेंस आहे उहो लेट बि थिए, कोई इशू कोन्हे। पर छो जो क्लाइंट आहे उहो चाहींदो आहे त जेको आउं चाहियां थो पियो उहो ई थियणु खपे। त पोइ हा त थोरो उहो ॾाढो ही सभु शयूं जेके न मिसाल असांजी माना मुंहिंजे ऑफिस में ई मुंहिंजा एसोसिएट्स आहिनि, त उहो सुबुह जो असां जेॾीमहिल कोर्ट वञण खां पहिरियां असां शाम जो ऑफिस में उहो सभु कुझु प्लान कंदा आहियूं त सुभाणे करिणो छा आहे, कहिड़े केस में छा पाण खे फाइल करिणो आहे, ऐं कहिड़े केस में जेको आहे कंहिंखे वञिणो आहे। त उहो सभु जेके आहिनि पंहिंजो कमु जेको आहे डिस्ट्रीब्यूट करे सुबुह जो निकिरी वेंदा आहिनि पिया। त पोइ पाण मैनेजमेंट थी वेंदी आहे केस कुझु शयुनि में वरी तव्हां रिलैक्स थी वेंदा। जी जी बिल्कुलु। अच्छा तारा, तव्हां इहो ॿुधायो त हीअ जेकी असांजी मीडिया इंडस्ट्री आहे उन में हिकु औरत जेकी जर्नलिस्ट आहे हुनजे लाइ सभ खां वॾो चैलेंज कहिड़ो आहे तव्हांजी नज़र में? सभ खां वॾो चैलेंज मुंहिंजी नज़र में इहो आहे, सभ खां पहिरीं त घर खां ॿाहिरि निकिरण ई वॾो चैलेंज आहे। हा, ऐं असांजी सोसाइटी में स्पेशली बिल्कुलु असांजी सोसाइटी में तव्हां ॾिसो त जेका घर खां ॿाहिरि मतिलबु अक्सरियत ईअं आहे त जेका औरत घर खां ॿाहिरि निकिरे थी त उन ते घणा ई सवाल उथनि था। हा, उन जे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे न। त हिकु सभ खां पहिरीं घर खां ॿाहिरि निकिरणु आहे ऐं घर खां ॿाहिरि जेको मुआशिरो आहे उनखे फेस करणु आहे। छो त ॿाहिरि तव्हांखे हर क़िस्म जो माण्हू मिलंदो, सभिनी खे तव्हां इक्वेलिटी सां बिल्कुलु नथा ॾिसी सघो। जीअं असांजे लाइ चवणु सवलो हूंदो आहे त इक्वेलिटी बराबरी, पर इहा बिल्कुलु बि नथी थी सघे मुंहिंजी नज़र में। हिकु त घर खां निकिरणु इहो ॾाढो ॾुखियो आहे, ऐं जेको फेस असां कयूं था न, ऐं जेका जर्नलिज़म जेका आहे असांजी जेका फील्ड आहे इन में त तव्हां जेकॾहिं हिकु त घर खां निकिरो, ऑफिस पहुचो था, उते बि तव्हांखे घणो कुझु जेको आहे फेस करिणो थो पवे। उते बि एज़ तव्हांजे अगरि तव्हांजा कुलीग्स आहिनि कॾहिं कॾहिं उहे बि तव्हांजे लाइ रुकावटूं पैदा कंदा आहिनि, ऐं कॾहिं कॾहिं वरी जेके उनखां सुपीरियर्स आहिनि उहे बि तव्हांजे लाइ हूंदा आहिनि। मतिलबु मसइला त जिते किथे हूंदा आहिनि। मां सिर्फ़ु जर्नलिज़म जी ॻाल्हि नथी कयां, ओवरऑल ॻाल्हि थी कयां। हा, हर तबिके में आहे। जिते बि जेका वर्किंग लेडी आहे उन्हनि जे लाइ तमामु घणी मुश्किलात आहिनि। सही, पर इन सॼी सूरत हाल में जेको फैमिली सपोर्ट आहे उहा तमामु घणी मैटर करे थी। बिल्कुलु। तव्हांखे केतिरी फैमिली सपोर्ट आहे? मूंखे तमामु घणी फैमिली सपोर्ट आहे, तॾहिं त मां हिते वेठी आहियां। मतलब वज़ीर सपोर्ट सुठी करे थो, तमामु सुठी सपोर्ट करे थो। नहीं नो डाउट, ऐं इहा मैटर करे थी। बिल्कुलु ईअं, बिल्कुलु इहा मैटर करे थी। भला अमजद साहब, तव्हांखे भला को अहिड़ो क्लाइंट कॾहिं मिलियो जंहिंखे तव्हां ॾिसी चयो हीअ त पंहिंजे ख़िलाफ़ु पाण ई सबूत आहे, हिन खे मां छा कयां? न, बेसिकली ॾिसो न, कोर्ट में इहो थिए थो जेॾीमहिल तव्हां ॿ शयूं हुजनि थियूं। मिसाल जे तौरु अगरि तव्हां केस शुरू थियण खां पहिरियां ई मतिलबु जीअं चार्ज फ्रेम थींदो आहे न, अगरि क्रिमिनल केस आहे त उनमें तव्हांजी चार्ज फ्रेम उनमें जेको आहे न क्लाइंट खां पुछियो वेंदो आहे त उहा तव्हां हिन में प्लीड गिल्टी कयो था या तव्हां चाहियो था त केस हलाए वञे। माना 2 स्टेजिस आहिनि। अगरि प्लीड गिल्टी कयो त पोइ उनजो मक़सदु आहे केस ई ख़तमु थी वियो, उनखे सज़ा मिलंदी, सज़ा ज्यादा जेका थिए थी पई। अगरि न त पोइ एविडेंस हलंदो। हाणे पोइ जेको तव्हांजो क्लाइंट आहे बेसिकली इहो थींदो आहे त जेको अक्यूज़ड आहे न उन खां पाण उहो केस उनजे मथां रिलाए कोन थो करे। इहो साबित करिणो आहे जेका प्रोसिक्यूशन आहे, सही, जेको कंप्लेनेंट आहे केस जो, उहो साबित कंदो त हीउ जेको ॾोह आहे उहो फलाणे एक्यूज़ कयो आहे। सही, बेशक हुन मर्डर बि कयो हुजे, पर उनखे साबित करिणो आहे उनजा जेके इंग्रीडियंट्स आहिनि, जेके उनजा पूरी जेका कलेक्शन हूंदी आहे विटनेसिस जी, जेको प्रोसिक्यूशन जी, उहो सभु मिलाए जुलाए करे जेको केस आहे उहो उन्हनि ते ई मतिलबु साबित उन्हनि खे करिणो हूंदो आहे प्रोसिक्यूशन। त वधीक छा ॾुखियो आहे, सच साबित करणु या कूड़ खे पधिरो करणु? ॾाढो ॾुखियो आहे सच खे साबित करणु, छो जो असांजो जेको कानून आहे न, ऐं उनजी इहे ई वजूहात आहिनि। तव्हांखे रिसेंट काफ़ी केसिस आहिनि जेके तव्हांखे नज़र अचनि पिया। हाणे छो जो मुआशिरे में त असां ॾिसंदा आहियूं उन एंगल खां जेको कॉमनली जेको सोचियो थो वञे पियो। ठीकु आहे, बिल्कुलु ईअं त भई फलाणे जेको आहे हिननि ॾींहुं ॾिठे मर्डर कया, उन्हनि जो त उनखे सज़ा ई कोन मिली। पर बेसिकली उहो हूंदो आहे तव्हांजो केस जेको केतिरो स्ट्रॉन्ग हुजे थो पियो, ऐं उहो उनखे ख़राबु केतिरो कयो थो वञे पियो। उहो तव्हांजे ख़राबु करण वारा केस जेके आहिनि न, उहो तव्हांजी या त पुलिस आहे, जेके पुलिस ऑफिशियल्स आहिनि, इन्वेस्टिगेशन आहे, या त उहो मुदई पाण बि कंदो आहे। उनजा जेके विटनेसिस आहिनि उहे हॉस्टाइल थी वेंदा आहिनि, उहे गवाही ॾियण खां उहे कतराईंदा आहिनि पिया। नॉर्मली मिसाल जो तौरु हिकिड़ो मिसाल ॾियां थो पियो त हिकिड़ो केस आहे, लेट्स सपोज़ कंहिंजो मर्डर थी वियो, उन जेको भाउ, उनजो चाचो, मामो जेको बि आहे, उनजे मथां FIR कराए छॾी।
हाणे जीअं FIR कराई उहो उन वाक़े में मतिलबु उहो उन टाइम ते मौजूदु ई कोन्हे। हा हाणे उन खां पोइ जेके उहो सुवाल उन खां सुवाल कंदो न मुदई खां, त वकील हिकिड़ो ई सुवाल कंदो त भई तव्हां उन वाक़े जे दौरान तव्हां उते मौजूदु ई कोन आया। मतिलबु सब्सिक्वेंटली ऑल द क्वेश्चन्स वुड बी इन द फेवर ऑफ अक्यूज़्ड। हा त अहिड़े क़िस्म सां मतिलबु ॾाढो सच साबित। अच्छा ताहिरा, जेकॾहिं ताहिरा वज़ीर एंकर न हुजे हा त छा हुजे हा? जेकॾहिं ताहिरा एंकर न हुजे हा त पोइ हाउस वाइफ हुजे हा। माना ॿियो को कमु ॿिए के प्रोफेशन में न वञे हा। छो? इहो कॾहिं सोचियो न आहे, छो त मुंहिंजी दिलचस्पी, मुंहिंजी प्रायोरिटी जेका आहे उहा मुंहिंजो ॿार, मुंहिंजो घर ऐं माना उहो सभु कुझु आहे। ऐं उनखां पोइ जेका अचे थी न, उनखां पोइ ही फील्ड ऐं ॿाहिरि ही सभु कुझु फेस करणु। जेकॾहिं तव्हांजा जेके ऑफ द रिकॉर्ड लम्हा हूंदा आहिनि उहे जेकॾहिं असां फॉर एग्ज़ाम्पल कॾहिं मंज़रियाम ते साम्हूं अची वञनि, जेके पाण मस्ती मज़ाक ते एंकर्स वेंदा आहियूं, त सरप्राइज़ छा हूंदो हुन में? सरप्राइज़ हिकु त तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर जेको असां न्यूज़ पढ़ूं था उते त बिल्कुलु सीरियस मूड हूंदो आहे न असांजो। कॾहिं त अक्सर त माण्हू इहो बि चवंदा आहिनि त तव्हांखे खिल ईंदी बि आहे या न। ऐं ऑफ द रिकॉर्ड जॾहिं तव्हां ॾिसंदो त तव्हांखे बि ख़बर हूंदी त मां केॾो खिलंदी आहियां। हर ॻाल्हि ते मूंखे खिल ईंदी आहे। मुंहिंजी खिल जेका आहे न उहा रोकणु उनखे ॾाढो ॾुखियो आहे। ऐं इहो ई हूंदो आहे खिलणु जेको आहे न उहो ई आहे। भला कॾहिं ईअं ड्यूरिंग द बुलेटिन कॾहिं ईअं थियो त माना कहिड़ो जुमिलो अची वियो हुजे या कहिड़ो अहिड़ो मूवमेंट जंहिंमें खिल बिल्कुलु थियो आहे। हिकु दफ़ो न 3-4 दफ़ा थियो आहे। इहो हिकिड़ो ज़रूरु शेयर कयो। हिकु दफ़ो मूंसां मतिलबु ईअं थियो हुयो लास्ट टाइम जिते मां कमु कयां पई, त उते मूंसां हिकु त न्यूज़ अहिड़ी आई, अहिड़े क़िस्म जी आई ऐं ग़लती मुंहिंजी पंहिंजी हुई। त मां उनखे न तव्हांखे चयमि न त मूंखां माना पहिरें कोशिशि हूंदी आहे त मूंखां ग़लती न थिए, पर ग़लती इहा थी त मां उनजो वर्ड जेको मूंखे पढ़णो हुयो त मां उहो ग़लति पढ़ी वियमि। ऐं पोइ उनखां पोइ मूंखे माना पाण ते न कावड़ पे आई न कुझु, मूंखे खिल पे आई त मां इहो कयो छा आहे। अच्छा अमजद साहब, जेकॾहिं ईद जे ॾींहुं बि कंहिं क्लाइंट जी फ़ोन अची वञे, दिलि मां पहिरियां लफ़्ज़ छा निकिरंदो? दुआ ई निकिरंदी। अच्छा ज़ाहिर ॾिसो, हींअर असांजे लाइ न का ख़ासि अहमियत का बि शइ कोन थी रखे पई। छो क्लाइंट सभ खां वधीक जेको अज़ीज़, उहो कहिड़ी बि फील्ड में तव्हां हुजो, हा उहा असांजी रहमत आहे। उहो जेॾीमहिल बि फ़ोन कंदी असां, छो जो उहा यकीनन कंहिं मुश्किल में ई हूंदा, पर असांखे मुश्किल में ई माण्हू यादि कंदा आहिनि, को असांजी ख़ुशी में कोन्ह कंदा आहिनि। पोइ ख़ुशी जी ॻाल्हि न, भला पोइ अहिड़ो क्लाइंट जीअं ईद कराई हुजे या कंहिं ईद ख़राबु कई हुजे? यकीनन। अच्छा, क्लाइंट ॾाढा भला आहिनि। मुंहिंजे जाम क्लाइंट अहिड़ा आहिनि जेके ईद पाण कराईंदा आहिनि। मतिलबु अगरि अॼु जी ईद खां 2 ॾींहं पहिरियां जी ॻाल्हि कयूं त उहो क्लाइंट पाण ई ॾेई वेंदा आहिनि पिया त सारी ईद मथां उहो ख़्यालु कंदा। अच्छा ताहिरा, असांजी इंडस्ट्री जे अंदरि भला कॾहिं तव्हांखे कंहिं क़ाबिलियत खां हटी करे कॾहिं कंहिं ड्रेसिंग ते जज कयो? तव्हां फील्ड जी था ॻाल्हि कयो? न, पंहिंजे इन्वायरमेंट में। ईअं थींदो आहे अक्सर, माना थींदो आहे त माना क़ाबिलियत खां हटी करे माना हुनखे जज करे छॾणु। हा, ईअं थींदो आहे। तव्हांजे हुन में जेकी मीडिया जो 14 सालनि जो करियर आहे, उनजो तव्हांजो को यादगार लम्हो या यादगार अहिड़ी ख़बर जेका तव्हां खां अॼु बि न विसरे ऐं ज़हन मुंहिंजे त हीअ ख़बर आहे जेकी मुंहिंजी जॾहिं कॾहिं ज़िक्र थिए त मां चयां त हीअ ख़बर मां पढ़ी? जेको उमेर बाब वारो केस थियो हुयो। अच्छा, जॾहिं इंसिडेंट थियो हुयो? हा, जॾहिं इंसिडेंट थियो हुयो उहो मूंखे अॼु बि यादि आहे। त जॾहिं इहो इंसिडेंट थियो हुयो त टीणो क़तल केस ऐं इहो सॼो उन टाइम ते अञा मां न्यू मतिलबु ऑनियर थी हुयमि न, त मां उन टाइम ते इहा असां कवर कयो हुयो केस। ऐं उनखां पोइ बि वरी अक्सर जेके बि ॿुधणियूं थियूं आहिनि, छो त उनजो सॼो जेको बि आहे, जेको बि उनजो बैकग्राउंड आहे न, उहो सॼो पोइ ख़बर हुई इन केस खे किथां कीअं शुरू थियो, हुते कीअं इहो मर्डर वग़ैरह थियो, कीअं उनजी हियरिंग्स हलियूं आहिनि ऐं हाणे उनजो छा फ़ैसिलो आयो आहे। त इहो हिकिड़ो केस हुयो। ऐं ॿी हिकिड़ी अहिड़ी न्यूज़ हुई जंहिं ते माना मां ॾाढी माना उदास थी वई हुअमि, छो त हू न्यूज़ उहा अहिड़ी हुई, मुंहिंजी फ्रेंड हुई, त उनजी एक्सीडेंट जी हुई। हू पंहिंजे हस्बैंड सां गॾु हितां ई वञे पई, कराची खां लाड़काने वञे पई, त उनजो एक्सीडेंट थी पियो हो। ऐं मूंखे बिल्कुलु ख़बर न हुई पहिरीं, त उहा माना जंहिंजी मां ख़बर पढ़ां थी त उहा मुंहिंजी फ्रेंड आहे। मूंखे हिट थियो उनजे हस्बैंड जो नालो, जॾहिं जॾहिं ॾिसो न्यूज़ पढ़ंदा आहियूं त जेके हूंदा आहिनि उन्हनि में जेको एक्सीडेंट थियो उन्हनि जा नाला जॾहिं आया त ऐं उन्हनि जो ॿारनि समेत, त पोइ मां ॾाढी उदास थी वियमि। माना मूंखे बिल्कुलु हिकु त यकीन न पिए आयो। उनखां पोइ वरी मां पंहिंजी ॿी फ्रेंड खे कॉल कई। जीअं बुलेटिन ख़तमु थियो मां उन सां राब्तो कयो, उनखां पुछा कयो, मालूम कयो, पोइ इहो कंफर्म थियो त पोइ बिल्कुलु उनखां पोइ वारा बुलेटिन्स मां न करे सघियमि।
ज़ाहिर आहे जॾहिं की माण्हू पंहिंजे जी ख़बर पढ़े थो त उहो उहो ॾाढो थींदी ॾुखियो आहे ॻाल्हि ऐं माण्हुनि खे लॻंदो आहे त न्यूज़ कास्टिंग इलाही सवली आहे बसि जेको साम्हूं लिखियल आहे उहो पढ़नि था पर न्यूज़ कास्टिंग वधीक टफ आहे ॿिए वधीक कंहिं tough शइ आहे, बिल्कुलु। उनखे उनमें 8 तव्हांखे- कलाक माण्हू हिकु जॻह ते बाउंड तव्हांखे आहे stand by रहणो पवे ऐं थो, इशूज़ खे रोज़ फेस थो करे इहो ॾाढो टफ आहे। अच्छा सोशल मीडिया जा कमेंट्स तव्हां ते असरअंदाज़ थींदा आहिनि जॾहिं मिसाल को सोशल मीडिया ते को अहिड़ो कमेंट अची वञे नेगेटिव या पॉज़िटिव उहो तव्हां ते असरअंदाज़ थियनि था? बिल्कुलु थियनि था ऐं मां इन्हनि शयुनि जो ॾाढो ख़्यालु बि कंदी आहियां। अच्छा भला पढ़ंदा आहियो कमेंट्स जेके तव्हांजी ॾाढी प्रोग्राम दिलचस्पी सां पढ़ंदी आहियां। अच्छा त माण्हू ज़्यादा चवनि इहो बि ज़रूरी आहे त माण्हू सिर्फ़ु ख़बर हुजणु पंहिंजी घुरिजे न पर कुझु अहिड़ियूं पोस्ट हूंदियूं आहिनि कुझु ॿियनि जा बि हूंदियूं आहिनि जेके दिलचस्प हूंदियूं आहिनि न पोइ उन्हनि जा मां कमेंट्स पढ़णु ॾाढो माना ॾाढो दिलचस्पी सां मां बि पढ़ंदी सही। आहियां। अच्छा अमजद साहब आख़िर में मां तव्हां खां सुवाल इहो कयां त जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी ते का फिल्म ठहे त उन में हीरो केरु हूंदो तव्हांजी छा ख़्वाहिश आहे त केरु हिन में हीरो अचणु घुरिजे तव्हांजी ज़िंदगी जी फिल्म ठहे थी? सर आउं त पाण थियणु चाहींदुसि तव्हां त पाण ईअं हैंडसम आहे हीरो ई लॻा पियो। छो जो ज़ाहिर आहे हर इंसानु पंहिंजो पाण में जेको आहे न पंहिंजे पाण सां मुहबत कंदो आहे ऐं इहा हिकिड़ी ज़िंदा दिलि माण्हू जी निशानी आहे त आई लव माई सेल्फ ऐं मां चाहियां थो पियो त मां हीरो हुजां। ज़बरदस्त। आख़िर में ईद जी मुनासिबत सां 3 ॾींहं आहे असांजे माण्हुनि जे लाइ सोसाइटी जे लाइ को मैसेज तव्हां ॾियणु चाहियो? सर मां हमेशह इहो ई मैसेज ॾींदो आहियां छो जो असांजी हिन वक़्तु जेको मुआशिरे में न उहो जाम सातरियूं शयूं आहिनि उहो फ्रस्ट्रेशन आहे एंग्ज़ाइटी आहे अदम बर्दाश्त वधी वई आहे हुनजी वजूहात बि जेके आहिनि न उहो असांजी स्टेट ई आहे छो जो हिन वक़्तु अनएम्प्लॉयमेंट वधीक आहे ऐं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जेका ॾाढी ख़राबु आहे पंहिंजो पाण खां माण्हू खे ख़ौफ़ थिए थो पियो निकिरो था माना तव्हां सम्झो था पिया छो जो हर इंसानु जेको आहे न अंदरि जे अंदरि हिकिड़ो ॿियो इंसानु बि आहे बिल्कुलु ईअं जेको तव्हां सां कम्युनिकेट करे थो पियो अक्सर जेका माण्हू एॾी वॾी जेका स्टेप्स खणी करे कमिट सुसाइड कनि था पिया दिस इज़ नॉट क्वाइट ईज़ी हा ईअं ॾाढो मुश्किल कमु आहे ठीकु आहे पर उहो माण्हू तॾहिं थो करे जंहिंमहिल वॾे स्ट्रेस में हुजे थो पियो ऐं उनजो दॿाउ जेको आहे तव्हांजी ज़रूरु फैमिली बि आहे उन में ज़रूरु तव्हांजा दोस्त बि आहिनि तव्हांजो करियर बि आहे इन सभु शयुनि खे मिलाए करे सो मुंहिंजो इहो मशवरो मतिलबु पूरी सोसाइटी खे इहो ई आहे व्यूवर्स खे तव्हांजे जेके मतिलबु ॾिसनि था पिया त बहितर इहो आहे तव्हां कोशिशि कयो त हर इंसान खे उनखे मतिलबु पंहिंजी जॻह ते रखी करे सोचो त बहितर आहे छो जो असां हमेशह पंहिंजी एंगल खां ॾिसंदा आहियूं जेको पाण खे बहितर लॻंदो आहे असां उहो ई कंदा आहियूं ऐं पोइ शायदि तव्हांखे उहो सुठो न बि लॻे पर माना मां चाहियां थो त तव्हां तकलीफ़ में हुजो इहा हिकु नेचुरल असांजे मुआशिरे में हुजे थो पियो त बहरहाल असांखे बर्दाश्त बि करणु खपे उहे माण्हू जेके नथा सम्झी सघनि पिया उनखे तव्हां सम्झो छो जो ज़ाहिर आहे थिए थो पियो रिलेशन्स में बि इहो हूंदो आहे त उन जूं काफ़ी शयूं जेके तव्हां सम्झो था पिया ऐं उहे नथा सम्झी सघनि पिया त ज़ाहिर आहे उन्हनि जी उहा मेंटल कैपेबिलिटी कोन्हे त तव्हां उनखे हिकु दरगुज़र करणु सिखो ऐं उन जूं जेके आहिनि ग़लतियूं उन्हनि खे माफ़ु करणु सिखो ऐं जेकॾहिं तव्हां काफ़ी मसइला जेके न तव्हांजा हल तव्हां वटि ई उनजो हल हूंदो आहे पर असां हल करणु पसंदि न आहियूं कंदा बेसिकली असां वटि हिकिड़ी ईगो आहे जेका अनाहे न उहा तव्हांजे पाण सां उहा जंग ॾाढी माना ख़तरनाक तरीक़े जी पोइ भले खणी कुझु बि हुजे तव्हां सां अगरि को भरिसां गुज़री पियो बाय द वे अगरि को धकु लॻी वियो तव्हां हुन सां मतिलबु साह कढण जे पुठियां लॻी वेंदा त बहरहाल वरी इहो बि आहे त इंसान में जेकी बर्दाश्त थिए थी न पई उहो तॾहिं ईंदी जेॾीमहिल तव्हां पाण रिस्पॉन्सिबल हूंदा बिल्कुलु ईअं त मुआशिरे में सभु खां वधीक जेका ज़िमेदारी आहे न उहा तव्हांखे जेको आहे मेच्योर बि बणाए थी मेच्योरिटी कम्स बाय टाइम बिल्कुलु ईअं दिस इज़ द रीज़न ताहिरा तव्हां मैसेज ॾियणु चाहियो असांजे नाज़रीन खे? मां हिकु इहो मैसेज ॾियणु चाहींदमि छो त हीअ ईद उल अज़हा आहे ऐं हिन ईद ते अक्सर ईअं थींदो आहे त तव्हां जेका कुर्बानी कयो था त उहे जेके आहिनि न पंहिंजे फ्रीज़र भरे तव्हां रखंदा आहियो त उहो गोश्त जेको आहे न कुर्बानी जो गोश्त जेको आहे उहो उन्हनि में विरायो जेके मुस्तहिक हुजनि जेके पूरो साल वीचारा नथो उन्हनि खे मिले या जेके मुस्तहिक हुजनि उन्हनि खे न ॾियो त जेके पाण बि कुर्बानी कनि था ऐं तव्हां बि उन्हनि जो ई फ्रीज़र भरो त बसि इहो ई चवंदमि त ईद उल अज़हा आहे तव्हां इहो पंहिंजाइप वधायो ऐं जेको गोश्त आहे उहो मुस्तहिक माण्हुनि खे ॾियो। बिल्कुलु ईअं ई आहे ऐं कुर्बानी जो मक़सदु बि इहो ई आहे त पाण उन्हनि माण्हुनि जी मदद कयूं जिन जेके बेपहुच आहिनि बेसहारा आहिनि मुस्तहिक आहिनि उन्हनि ताईं उहे शयूं पहुचनि ऐं गॾोगॾु त जेकी असांजी सोसाइटी जे अंदरि हिन वक़्तु बर्दाश्त ख़तमु थींदी पई वञे ॾींहों ॾींहुं नफ़रतूं वधी वियूं आहिनि हीअ ईद जा ॾियारा हीअ पुरमुसरत जेके मौक़ा आहिनि इहे असांखे हिकिड़ो अहिड़ो मौक़ो फ़राहम कनि था त पाण हिक ॿिए जे वेझो थियूं पंहिंजूं नफ़रतूं ख़तमु कयूं ऐं नाज़रीन ॾींदा हिन जी सां इजाज़त अलाह ने के बाद।